बेपासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर नाथन शाह पुलिस बाईपास से कार्रवाई कंदे ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार अली मोहम्मद बोक 2014 में वगन थाने जी हद में मारिजी वियल ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में रूपोश हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़िम सां शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह पुलिस 2 साल अॻु में क़त्ल कयल जवाबदार बाईपास से कार्रवाई कंदे ॿिनि ॼणनि जे क़त्ल में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार अली मोहम्मद साल 2014 में वगन थाने जी हद में मारिजी वियल ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में रूपोश हो। यह अहम ख़बर है, नाज़िम सां शेयर कयूं पिया। खैरपुर नाथन शाह पुलिस बाईपास से कार्रवाई कंदे ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार अली मोहम्मद साल 2014 में वगन थाने जी हद में मारिजी वियल ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में रूपोश हो। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खैरपुर नाथन शाह खां असलम शेख जी। असलम शेख, आगाह कजो। जी, खैरपुर नाथन शाह पुलिस एसएचओ अली अकबर चेन्नई सदस्य टीम जी शानदार कार्रवाई गश्ती दौरान चेकिंग कंदे कासिम कांटा जे भरिसां 2014 जो मुलज़िम अली मोहम्मद पुट मुहर्रम बूक वेठल ॻोठ झुंड लालू रिंग तालका वारे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएचओ अली अकबर चेन्नई जो चवणो हुयो त 2014 में जोड़े जा क़ौम जा 2 माण्हू मारिजी विया हुआ, जंहिंमें संदसि ॼाणायल गुनाहनि तहत ही माण्हू इश्तिहारी मुलज़िम आहे। जी, वॾी महिरबानी असलम शेख तफ़सीलियुनि लाइ। Yeah.